चोर मुयो माना कुतो मुयो, दाड़ेल मुयो माना कुतो मुयो, उनजो को बि न फ़ैसिलो थियणु खपे, न उनखे उनजी का कंपनसेशन मिलणु खपे। त इन शइ खे जेसि ताईं असां इनकरेज न कंदासीं तेसि ताईं इहे पुराणी फरसूदा रस्मूं हलंदियूं रहंदियूं ऐं असांजे इहो माहौल ईअं ई बिगड़े रहंदो। मां इन शइ ते यकीन नथो रखां। अगरि चोर मरी वियो आहे त मयो कार आहे, उन जेको ज़ुल्म कयो आहे असांजे इलाइक़नि सां उनजी छाजी हुनजी आदरभाव करणी आहे, कहिड़ो हुनजो फ़ैसिलो करणो आहे। इन हवाले सां अव्हां जो छा किरदारु रहियो आहे? असां त हमेशह हिनखे डिस्करेज कयो आहे, असां डिसओन कयो आहे। कहिड़े मौज़े माशरे में हूंदो आहे त जेको इलाइक़े जा अमन तबाह करे ऐं इलाइक़नि सां माण्हुनि सां लोकल ग़रीबनि सां ज़्यादतियूं करे ऐं जॾहिं हू मारिजी वञे त पोइ हुनजा अमीर भई फ़ैसिलो करनि। न मुंहिंजे वालिद कॾहिं कयो, न मुंहिंजे फैमिली जेके मेंबर कयो आहे, न मां ई कॾहिं हिन शइ जो क़ाइल कयो आहे, न कॾहिं इहा असां सोच रखी आहे। क्रिमिनल मुयो माना कुतो मुयो।